तमाम किस्म जी हमदे तारीफ़ सना वाखाण वॾाई किबरियाई रब्बिल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम सत्तार गफ़ार अराम राहिमीन ज़ुल जलाल वल इकराम जे लाइ सारियूं तारीफ़ूं सारियूं हमदूं सनाउं अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइ जो तमाम तारीफ़ें सना हमद वाखाण वॾाई जो लाइक़ है। उन रब्बिल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम जी मुख्तसर हमद सना वाखाण वॾाई जे बाद दरूद सलाम अंबिया रसूल नबी अल्लाह जे प्यारे बाने सारे अंबिया मथे अनगिनत लखें करोड़न जी तादाद में दरूद सलाम उन कायनात जी हस्ती नबी जे सरदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीज़ व बिरादर और दोस्तों, कुरान करीम जी सूरे बनी इसराइल सिपारे जी सूरे असरा जो 15 सिपारे की शुरुआत है जेका ये कुरान करीम जी सूरत सगोरी उन टाइम में नाज़िल थी हुई, उन दौर में नाज़िल थी हुई जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला आसमान जो सैर करायो, महराज कराई। अल्लाह जा रसूल आसमान मथे विया, माण्हू इन ॻाल्हि जी तस्दीक न थी कयूं, माण्हू मञियो न थी। तॾहिं अल्लाह ताला कुरान करीम जी ई सूरत वही जो दौर हो, सूरत सगोरी नाज़िल फरमाई। ये इख्तलाफ़ी मसला है जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महराज विया हुआ, ये 27 तारीख़ हुई ऐं रजब जो महीनो चएं था। ही महीनो जो है से रजब जो महीनो है, इस्लामी साल जो 7वां महीनो है। ये महराज जो थी हुई आसमान मथे जो जिब्रील अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कोठे विया हुआ। ये अल्लाह जो रसूल मक्के में जा हिजरत कहें तय करना पहला 12 महीना 1 साल पहला महराज, 1 साल 12 महीना मक्के में हुआ। तैनू पहला हिजरत क्यों, तैनू पहला अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के महराज में कोठे में आयो हो। 50 साहबा वटा रवायतूं आई, 50 साहबा जलील कदर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, इन्हीं वटा ये रवायतूं आई कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज वारी रात महराज जिब्रील अलैहिस्सलाम आसमान मथा हिकिड़ी सुवारी को गिनी आयो, जैके खच्चर यानी बुराक चे में आयो। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम उन बुराक के बाज़ रवायत में कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हतीम में हुआ, काबतुल्लाह में जो हतीम जगह होते हुआ। हिकड़ा चें था कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मे हानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान जी औरत भी इन जे घर हुआ। मलाइक जिब्रील आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उथियारे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही महराज किए थियो तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म जो को जिस्म साण विया हुआ। कई माण्हू इन जा इनकारी है कि अल्लाह के रसूल के ख्वाब ॾिठे में आयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुता हुआ ने ख्वाब में विया।
उम्मे हानी वटा ही रवायत है, तो वो चए थी कि असी इशा जी नमाज पढ़ी, सुमानी जी नमाज पढ़ी, असी मड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआसीं। इशा जी नमाज जो है सुमानी नमाज है। इन नमाज पुठिया फजूल गाली फजूल रियाणी करण जो असें मने है, पर इस्लामी मजलिसों में, इस्लामी रियाण में, इस्लाम जूं गाली में, दीन जूं गाली में तो जायज़ है। असां मड़े वेठा हुआसीं, वो घणी रात वही असी मड़े ही इन मजलिस न रियाण में उथी ने मड़े सुतासीं। उम्मे हानी चेती तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन रात में मलाइक फरिश्ता महराज करायो, कोठे विया, असांजे घर में सुता हुआ। नबी सलाम जो तो मुझे घर की छित फाड़े ने फरिश्ता आया। उम्मे हानी जे असांजे घर में बिस्तरे मथे सुता पिया हुआ, तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कोठे करे ने रवाना थिया। सतें आसमान जो सैर करायो। सत आसमान की पिंड में मिलियल नाई, सत आसमान हिकड़े ॿिए मथे रखियल नाई। हिकड़े आसमान जो छेटो 500 साल ताईं सुवार हले, 500 वरे ताईं हले। 13 आसमान जो छेतरो छेटो एतरा ही 7 आसमान मथे कोठे वियो। कितानो कोठे वियो? मक्के शरीफ मां। मक्को सजो हरम है। उम्मे हानी जो घर जो कोई हरम में हो, ए हतीम जो को ई पण हरम में काबे जी दीवार में है। ई हतीम कुरो है, किए छड़ाणो है। जरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की उम्र मुबारक 35 साल की हुई। नबूत अञा न मिले, नबूत 40 वरे मिले। 35 वरे की उम्र हुई तॾहिं काबे जी दीवार कमज़ोर थी वई। अल्लाह जे रसूल ऐलान के मक्के जे कुरैश में, कुरैश जो को ईमान न आंदो ते नबूत नु पुठिया अमोक जो को से ईमान न ते आनो, पण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मड़े सच्चो ने अमानतदार ने मड़े अड़ो चौंदा हुआ। ए अमानतू मड़े जो को शाम ने एडा यमन ने तिजारत करण जो को व्यापार करण वेंदा हुआ, पैसा ने पंजण जेकी हूंदा हुआ से मड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले कंदा हुआ। ती माड़ू जो को अमानतदार है, पांजू अमानतू पा इन वटि रखो। जॾहिं हिजरत कए थे अल्लाह जे रसूल मक्के में जते हज़रत अली के चए त मक्के जे माड़ू मिणी मूं वटि अमानतूं रखियूं आहिनि। ई मक्के जे माड़ू जो अमानतूं मिणी खे सौंपे ॾी जॾहिं आऊं अॼु राति जो हिजरत करे वेंदो हज़रत अली खे पिण जे विछाण मथे सुम्हारे। सादिक ने अमीन सचार सम्झंदा हुआ। ऐलान कयईं त वञो मड़े पिण जो पैसो खणी अचो, हलाल हलाल रिज़्क़ खणी अचो, हलाल पैसो खणी अचो। बैतुल्लाह जी पांखे दीवार तामीर करणी है। मक्के जा कुरैश जो को इस्लाम में न हुआ, जंहिं तोहीद कबूल न कई हुई, उन्हीं के पण एतिरी ख़बर हुई कि हक़ ने नाहक कुरो है। अॼु पां मुसलमान आहियूं, पां तोहीद वारा आहियूं, निमाज़ी आहियूं। हक़ ने हलाल जो, हराम ने हराम, हलाल जो पाण कोई संदो न आहे। पाण खे हराम मिले त हक़ छो ज पण न। मक्के जे कुरैश मड़े जो को हलाल वस्तु हुई, हक़ जी वस्तु हुई, हक़ जो पैसो मड़े खणी ने जमे क्यों, खणी ने आया। काबतुल्लाह जी दीवार तामीर थई। तामीर जॾहिं थई तॾहिं ई एतिरी दीवार रहिजी वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे कुरो आहे? चई या रसूलल्लाह अल्लाह जा नबी, हाणे जेको हक़ ने हलाल जी जेको हुई पगर जो जेको पोरियो हो पैसो हो ई मड़े पूरो थी वियो। हाणे कीअं आहे न, हाणे मड़े मिल्कत मड़े होड़ी है। असां बि पुछे कुरैशें खे पुछे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो पैसो आहे? कुरैशें चयो त असां, कंहिं चयो त कानत कई आहे, कंहिं चयो त निजूमीअ जो इल्मु कयो आहे। ठही थीन जी गेब जूं माण्हुनि खे ख़बरूं ॾिनियूं हुई, उहो असांखे मड़े पैसो मिलियो आहे, तंहिं मां हासिलु कयो आहे। अलाह जे रसूल चई त हिनखे हाणे छॾारे।
हिन हतीम खे हिन जॻह खे छॾारियो, उहा जॻह अञा ताईं क़ाइम आहे। क़यामत जे ॾींहुं सूदी काबतुल्लाह जी तामीर ठही न थींदी रहंदी। इहा जॻह जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾायो हुयो, इहा हतीम उन जॻह मथे मौजूदु आहे। पाण सगोरन फरमाए जेको हिन में निमाज़ पढ़ंदो इनखे ई काबतुल्लाह में करे निमाज़ पढ़ियो, हतीम में जेको पढ़ियो। हतीम में निमाज़ पढ़े जी छूट हुई, पर हिनटाणे चवनि था हुकूमत पाबंदी लॻाई आहे। अलाह ॼाणे मुशरक माण्हू हुन मथे किरें था या दीवारे खे चुमें था। हिनटाणे हतीम जे अंदरि हुकूमत जा माण्हू वें त ॿियो पण माण्हू को आहे इन में दाख़िल नथा थियण ॾी। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको हतीम में निमाज़ पढ़ियो ई कर काबतुल्लाह में निमाज़ पढ़ियो। बाबा मके में फैलई हुई जे बचला नंढड़ा जेको जनमंदा हुआ, माऊं पिणियूं दाईअ जे हवाले करे छॾींदियूं हुयूं। जॾहिं बनु साद जो कबीलो आहे, हलीमा सादिया इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाई हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पे वफ़ात करे वियो हो जॾहिं मां आमना जे पेट में हो। मुफ़स्सिरीन किराम इमड़ लिखे था त मां आमना चए थी त मुंहिंजो जॾहिं पुत्र जनमियो तेर किसरा जा कुंगरा कोट जा ई किरी पिया ऐं फारस वारा आग ॿारींदा हुआ, उन आग जी पूॼा कंदा हुआ। जिन राति सूमार जो ॾींहुं पहिरों जे टाइम में मुंहिंजो नंढड़ो मासूम बच्चो पैदा थियो, तहिड़ो उन जो जेको आग हुई से उनखे ॾेवासणी ॾिनो यानी सरी ॾिनो, उहा आग ॿरई न थी। उन जो त निजूमीअ खे काइने खे पुछो असांजी आग सॼी राति असीं ॿारियूं पूॼा करियूं, अॼु राति जो आग नथी ॿरे। कुरो ॻाल्हि आहे त उन खे निजूमीअ तौरेत इंजील जे हाफ़्से ख़बरूं ॾिनियूं हुयूं त कल्ह सवारे हिकिड़ो छोकिरो पैदा थींदो मके जे अंदरि, असांजे किताबे जे अंदरि आहे। अल्लाह उनखे नबी बणाईंदो ऐं सारी दुनिया में उनजो नालो रोशन हूंदो ऐं अल्लाह उनखे रहमतुल आलमीन नबीअ जो सरदार बणाईंदो। अहिड़ो बच्चो पैदा थींदो। मके में रवानो कयो त वञो पुछा करियो। मके में पुछा कयूं त अब्दुल्ला जे घर यतीम हिकिड़ो छोकिरो पैदा थियो आहे जंहिंजो ॾाढो सौ खे वञी लागू पुॻो, जंहिंजो नालो अब्दुल मुतलब हो। सारे मके में मोहम्मद ने आमद नालो पण न हो। अब्दुल मुतलब खे मुबारकूं ॾिनो त अब्दुल मुतलब तो जे पुत्र अब्दुल्ला जे घर हिकिड़ो छोकिरो जनमियो आहे, तोखे मुबारकूं हुए। अब्दुल मुतलब काबतुल्लाह जो मुतवली हो। जॾहिं काबतुल्लाह मथे अबरा हमलो कयईं तैर अब्दुल मुतलब खे चयईं त चावी ॾे, तैर चावी ॾेई ॾिने। चए पोइ तूं मुतवली ई मड़े सौंपीअ थो, चए ई जेको आहे मुतवली जो रेख रेख करियां थो, पर इन जी मदद करण वारो इन जी हिफ़ाज़त करण वारो आसमान जो रब आहे। इस्लाम न हो तैर नबूत नबी न हो, पर ईसाई मज़हब हो, ईसाई मञींदा हुआ। यहूदी ने तौरेत ने इंजील जो दौर हो। तैर अब्दुल मुतलब चई हिन जी हिफ़ाज़त आसमान जो रब कंदो। अबरा खे चए मूंखे एतिरी मोहलत ॾिजो ऐं कुरैशनि जा घर ख़ाली कराए माल खाए ऐं डूंगर खे चढ़ी वञा, पोइ काबतुल्लाह ॼाणे न तूं ॼाणे। अल्लाह अबरा खे उते ई हला कंहिं अल्लाह जो घर क़यामत जे ॾींहुं सूदी क़ाइम ने दाइम आहे। दायूं बच्चा मड़े खणी वेंदियूं हुयूं। अब्दुल मुतलब खे जर मुबारक ॾिनो त उतां ई चवंदा आहियूं नालो हिन जो मोहम्मद रखां थो, तारीफ़ करण वारो। अल्लाह हिन मुंहिंजे बचले जी सारी दुनिया में अर्श मथे दुनिया में हिन जी तारीफ़ ने वाखाण थिए। अब्दुल मुतलब जरा मोहम्मद रखे तारीफ़ जो लाइक़ तारीफ़ इन जी थिए। 7 ॾींहं जर थिया, 7 ॾींहं जो बचलो यतीम थियो। तैर खणी ने काबतुल्लाह में वियो। कुरैश में ऐलान कयईं त मके जा कुरैशो, अॼु मुंहिंजे मासूम यतीम मुंहिंजो बचलो पैदा थियो आहे, मुंहिंजे पुत्र जो अॼु आमिणी ॼाऊं दावत करियां थो ऐं मोहम्मद नालो रखां थो। अल्लाह हिन मुंहिंजे बचे खे, अल्लाह मुंहिंजे हिन यतीम खे जिहान में क़यामत जे ॾींहुं सूदी अल्लाह हिनखे फज़ीलत वारो करे, अल्लाह हिनखे इज़त वारो करे। अब्दुल मुतलब अल्फाज़ चए अल्लाह पाक कुरान शरीफ में जॾहिं नबूत मिलई तॾहिं ॿियो नालो अहमद रखाणो।
कुरान शरीफ में सूरे सफ में ई नालो मौजूद है। कुरान शरीफ बनाला अहमद मोहम्मद। हलीमा ढाई हारस जी घरे वारी सैयद अल्लामा सफ़ीर रहमान मुबारक चो हलीमा धाई खणी वई। बच्चो धाइयूं खणी वेंदी हुई, माऊं हवाले करे ॾींदी हुयूं। जॾहिं धाइयूं मके में आ वयूं, बच्चा मड़ खणी ने रवानियूं थियूं, तेर इन यतीम बचले खे कोया हथ न विझे कुला त बचे जा वज़ीफ़ा मिलंदा हुआ, बचे जा पगार मिलंदा हुआ। जंहिंजा पीउ न वे, जंहिंजो सरताज न वे, जंहिंजे मथे मथां सिर जो ताज लही वञे, भला हिन जो वज़ीफ़ो ने पगार केरु ॾे। सारे अरब जा सारे मके जा बच्चा दाइयूं खणी वयूं। हारिस चए थो आऊं ॾिकरियोसि, मुंहिंजी घरवारी हलीमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाई हुई। जॾहिं मके में असीं आयासीं बच्चा मड़ खणी वयूं दाइयूं, ऐं ई बचलो पियो आहे यतीम आहे, हिनखे कोई हथ नथो विझे। ऐं असांजी जेको सुवारी विसी पर डुबरी हुई, ॿियूं सुवारियूं मड़ मके मां ॿाहिरि निकिरी वयूं। आऊं जॾहिं वया तॾहिं मुंहिंजे घर वारे हारिस खे चयो त बच्चा मड़ दाइयूं खणी वयूं, मड़ घर मके जा फिरिया वया। बचलो ई आहे, यतीम है, अल्लाह हिन में बरकत विझी ॾींदो। मूं आमना वटां जॾहिं खयो खणी ने वया, हलीमा दाई चए थी असां वटि खीर पीअण लाइ ॿकरियूं हुयूं, उन में खीर पण न हो, सुवारी कमज़ोर हुई, मिणी कना पुठिया आ वई, मके में दाख़िल थई, सुवारियूं मड़े सुवार माण्हू बच्चा खणी ने रवाना थी विया। ई सुवारी मके में दाख़िल थई, सारा मके जा घर खाली आई, सिवाय अब्दुल्ला जे घर जे, आमना जे घर जे। तेर हारिस जे हिन बचे खे पां खणो, गुज़ारे हिन बचे खे असां खणी आहिनि सुवारीअ मथे सुवार कयो। तॾहिं इन हलीमा खे ख़बर न हुई त हिन सुवारी जी मुहार जिब्रील अमीन जे हथ में आहे। इन सुवारी कना तेज़ दौड़ लॻी ऐं पोइ सुवारी मिणी कना मांद मटे वई। पोइ घर में कोठे वया त असांजे घर जे अंदरि यानी बरकतूं नाज़िल थी वयूं। पोइ असांजूं जेको ॿकरियूं हुयूं जंहिंजा थण विसोकी विया हुआ, इन में असां हथ विधो, बर्तन ठाह रखिया त असांजूं ॿकरियूं रुगो खीर थी पयूं। हलीमा दाई चए थी इन बचे खे मूं सांडियो, केतिरे ॾींहं खां पुठिया वञा आमना खे ॾेखारे अचां। पोइ वरी आउं मके खणी वया, आमना खे ॾिनो त वरी आमना खे चयो त अञा मके में अहिड़ी वबा बीमारी आहे, ऐं पाछो खणी वञा थी। पाछो जर खणी आ वया, सांडे वॾो कयो, पोइ ॿकरियूं चारण वेंदो। जर ॿकरियूं चारण वियो, हलीमा सादिया जी नियाणी जंहिंजो नालो सीमा हो, जेका जंगे खंदक या औद में पकड़ाजी आ वई हुई, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कितने वरे कना पुठिया मैदान जर जंग में खणी आया। पाण सगोरन फरमायो केर औरत है? साबी जो या रसूलुल्लाह जंग जे मैदान में असांखे ख़बर न आई। अल्लाह जे रसूल फरमायो तो जो नालो तूं केर रही है? चाहूं दाई हलीमा जी दियाणी आहियां, हारिस जी धीउ आहियां, मुंहिंजो नालो सीमा आहे। अल्लाह जे रसूल पुछियो त हिन में को निशानी, को बदन मथे ऐब अहिड़ो? निंढपण जो नबी सलाह फरमायो इहो मुंहिंजी भेण दाई हलीमा सां धावण भेरा हलंदू था ताईं, इन खे आज़ादु करियो। जिब्रील सलात वसलाम मस्जिद अक्सा में ढोरें दाख़िल कयईं। पोइ ॿारहं अल्लाह जे रसूल जंहिं सिफ़े में वेही रहियोसि त जिब्रील सलाम चयो त निमाज़ जो वक़्तु थिए थो, मुसले जी जॻह ख़ाली आहे, केरु बीहे थो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणे त जलील क़दर पैगंबर भाई मूसा अलैहि सलाम कलीमुल्लाह जंहिं अल्लाह से ॻाल्हि कयईं
ईसा रूह जेको कोड़ियो माण्हू हूंदो जंहिंजे बदन ते कोड़ हूंदी हुई उनजे बदन तां हथु फेरे कोड़ मटे वञे माण्हू मरी वञे यानी अलाह जे हुकुम से फूंक ॾे भूतो जिस्म साण उथी वञे अहिड़ा इंसान वेठा आहिनि आदम अलैहिस्सलाम जहिड़ा मसले जी जॻह ख़ाली आहे जिब्रील अलैहिस्सलाम बेरो आहे मसले मथे केरु बीहे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बांह झले करे जिब्रील चए त मसले मथे तूं बि इहे इमामत जो ख़िताब तोखे ई जेको शर्फ जेको तोखे ॾिनल आहे ही मणे अंब चए त पुठियां केरु माण्हू आहीं हिन जमात में सफ़ में केरु आहीं तॾहिं जिब्रील अलैहिस्सलाम चयो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़ा अलाह जा जलील क़दर दोस्त पण इन सिफ़ में उबल आहीं ईसा अलैहिस्सलाम जहिड़ा मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह आदम सफ़ीउल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह जहिड़ा आहीं अलाह जे रसूल चयो त मूं इमामत कराई पोइ राति जे टाइम में मूंखे जिब्रील सतें आसमान मथे कोठे वियो पोइ सैर कराए मूं जन्नत खे न्यारी दोज़ख खे न्यारियो पोइ अलाह जे रसूल चयो त मूंखे अजीब वाक़िया घणे ॾेखारे में आया मड़े मूं ॾिठा पोइ हुते मूंखे अरमान थियो पोइ हिकिड़ो मूं ॾिठो वाक़ियो मूंखे ॾेखारे तंग खूह वारो हो जिब्रील अलैहिस्सलाम मूंखे ॾेखारे उन में माण्हू यानी हिकिड़ो भरी खणी ऐं उन आग में वियो पे आग ज़मीन में हेठि खणी वई उन तंग खूह में वरी मथे उहा आग उनखे खणी आ वई मूं जिब्रील पुछियो ही केरु आहे चई उहो माण्हू उहो त जो मुंहिंजो दुखियो दुनिया में माण्हू जा हक़ खणी ने मरी वियो हो हक़ जूं भरियूं खणी हक़ दॿाए मरी वियो हो माण्हू जा हक़नि ने बिना तौबा जे मरी वियो इन जी तौबा अलाह क़बूल न कई इहो अज़ाब अहिड़ा मूं कई अज़ाब ॾिठा पोइ में हानी रज़ी अलाह ताला न चए थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ई राति में महराज करे ने वरी आया पोइ मूं न्यारियो त असांजे घर जो कड़ो जेको पूरे विया हुआ उहो कड़ो हूअं ज खुड़कियो पिए ऐं विछाइण जेको बिस्तरो हो उहो ओड़ो ज कोसो हो मके जे कुरैश खे सुबुह जो वञी ऐलान कयूं त अलाह जो रसूल राति हितां बैतुल्लाह मां बैतुल हराम मां फलस्तीन वियो वरी सतें आसमान जो सैर कयईं त अबू जहल चयईं त मड़े कूड़ई ऐं कॾहिं कीअं न विसंदोसि हाणे जेको माण्हू शाम खे वञे था वापारु करणु भला इन खे पुछो भला ऐं भला शाम मां तारे वरिया अचो था उन माण्हूअ चयो त असांखे त टाइम लॻे थो हेॾो पर अलाह जे हुकुम से हो अलाह उन खे गुमराह कयईं वे अबू जहल ऐं वॾा वॾा कुरैश शीबा तबा मड़े भेरा थिया चए हाणे इन जो तस्दीकनामो कीअं कराजे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त केतिरा दरवाज़ा खुला त कुरैश त मड़े उते विया हुआ अबू जहल खे चयो त असीं फलस्तीन में वापारु करियूं था हेतिरा बैतुल मुक़द्दस जा दरवाज़ा आहिनि मस्जिद जा हेतिरियूं ॿारियूं आहिनि मड़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राति में अलाह सैर कराए हिकिड़े फेरा ॾेखारे इनखे कहिड़ी ख़बर मड़े भुली वियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हतीम में आयुसि हतीम में जहिड़ा आयुसि काबतुल्लाह तैर मके जे कुरैश चयो त हाणे तूं चओ भला बैतुल मुक़द्दस जूं केतिरियूं दरियूं केतिरा दरवाज़ा अल्लाह ताला रब्बुल आलमीन रब रहीम करीम पंहिंजे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पर्दो विझल अल्लाह सारो मस्जिद अक्सा जो नक्शो ॾेखारे हतीम खे साम्हूं ऐं मके जा कुरैशो ऐं अबू जहल ऐं शीबा तबा हीर बैतुल मुक़द्दस मुंहिंजो नबी जेको आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो आहे पको आहे त ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज वारी राति विया पोइ अलाह ताला 5 वक़्त निमाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मुक़ररु कई ऐं अलाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कना पहिला महराज वारी राति कना 2 निमाज़ जा वक़्त फ़र्ज़ हुआ हिकिड़ी फजर जी निमाज़ ऐं ॿई यानी विचई जी निमाज़ जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान में कयो आहे त ही रजब जो महीनो रजब जे महीने में कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आसमान जो सैर कराए में आयो हो पोइ बीबी हलीमा दाई रज़ी अल्लाह अन्हा चए थी बनु साद कबीले जी हुई पोइ अलाह जे रसूल चयो त जॾहिं कबीलो मूंखे कोठे वियो तॾहिं अलाह इन कबीले मथे बरकतूं नाज़िल कयईं जे बनु साद जो कबीलो बहितर ऐं भलारो आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूत मिलई नबूत ताईं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलीमा दाई खे यादि कंदा हुआ ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलीमा दाई से मां जहिड़ो सलूक कंदा हुआ त अज़ीज़ो बिरादरो निमाज़ जेको रही ॾे जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आसमान मथे मिलियो हो जंहिं निमाज़ खे जिन अमल खे पाण भुली ने वेठा आहियूं त इन निमाज़ कना पाण कोरा थी विया आहियूं निमाज़ 5 गाना पढ़ाओ ऐं थोरे के ॾींहं में केतिरे ॾींहं में पाण वटि अचानक हादसा थिए पिया इन हादसे में जा पाण इबरत गिनो बयान जेको आहे से मौत जो त पाण घणे सो आहे त मौत इंसान मथे मुक़ररु थियल आहे क़ुरान करीम में अल्लाह ताला इज़ा जाकल मुनाफ़िक़ून जेको सूर आहे जंहिंजी आख़िरी
आयत में अल्लाह इरशाद फरमायो है तो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फउलाइका हुमुल ख़ासिरून। ताए ईमान वारा आंखे नकी हांजो माल ऐं नकी हांजो औलाद अल्लाह जी यादि करण खां वेसलो न करे, आंखे गाफ़िल न करे ऐं माल ने औलाद जी मोहबत में लॻा पिया हो तेसीं अचानक आम मथे मौत अची वञे ऐं आंखे जेकी माल ॾिनो आहे, जेकी आम मथे इनाम कयूं हुई, जेकी आंखे नेमतूं ॾिनियूं हुई, से उन ॾींहं कणा मौत कणा ऐं क़यामत जे ॾींहं कणा अॻियां अचण कणा पिण जे हथ से पंहिंजे चङ भलाईअ में ख़ैरात करे अल्लाह जे राह में ॾियो। ख़ैरातूं ॿ क़िस्म जूं हुई। हिन टाणे जेको दाई आहिनि उशर आहे हीउ ऐलान करे ने पाण खे ॾियणो आहे जे मूंखे ज़कात मूं ते थी थी हेतिरो मूंखे खेत्र जे अंदरि अनाज थियो इन जो ॾियां थो। ऐं ॿई ख़ैरात अहिड़ी आहे जे हिकिड़ो माण्हू मंगे नथो पाण वटां पाण खे ख़बर आहे जी लाइक़ु आहे त सवरे हथ से ॾियो, अवरे जी ख़बर न पए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत चोड़ी 7 क़िस्मे जे जा माण्हू अर्श अज़ीम जी छांई हेठि हूंदा तंहिंमां हिकिड़ो माण्हू ई हूंदो जंहिं सवरे हथ से ख़ैरात ॾिनी ने अवरे जी ख़बर न पई। ई माण्हू क़यामत जो ॾींहुं अर्श अज़ीम जी छांई हेठि हूंदो ऐं मौत कना अॻियां ख़ैरात करियो, सदका करियो त अॻियां पाण लाइ ज़ख़ीरो बणियो पियो वे। अल्लाह पंहिंजे सदके खे पंहिंजे ख़ैराते खे ऐं पाण सां जेको माण्हू न पुछंदा हुए भले पंहिंजो सलाम कलाम जे करे ग़रीब आई हाजतमंद आई त उन खे पाण ख़ैरात ने सदको ॾियो। कई माण्हू ओसोईअ जा ख़ैरातूं बंदि करे विझंदा, ख़ैर नथा ॾी। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उन जो बयानु करे मुंहिंजे खुतबे खे ख़तमु करियां। अम्मा आयशा ते जॾहिं मुनाफ़िक़ तौबत आयो तर हज़रत मस्ता जेको हो से काफ़िले पुठियां पौरे मथे रखियल हो। अल्लाह जे रसूल चई त तूं पुठियां का शइ को माण्हू रही वञे त हिनखे काफ़िले सां गॾु कर। उहो साबी मुहाजिरे में जा हो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबू बकर जे रिश्तेदार हो। पुठियां आयो पे हज़रत आयशा जो हार किरी पियो, ऊंधाए में न्यारे पई त ही साबी आयो पे काफ़िला मटे विया। तर उठ मथे विहारे दुआ पढ़ी इना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ी उठ मथे विहारे कोठे वियो। जॾहिं मदीने वियो काफ़िला त मटे विया, रसियो मदीने में ख़बर पई कि आयशा फलाणे माण्हू पहिरीं आवई पे। ईअं कंदे कंदे महीने ताईं ॻाल्हि हलई औरतें मर्दे मिड़ी में आयशा मथे तहमत थी लॻी। आयशा गुनाह करे विधई, अल्लाह जे रसूल ते 5 ॾींहं वही न वई। पाण सगोरा आयशा खे घरे रवानी करे छॾियो। घरे पिणिजे वही रहिया, माइत्रे वेंदी रही। अबू बकर सिद्दीक़ खे पुठियां ख़बर पई अबू बकर हिनखे मुहाजिर जेको हो आयशा खे जेको उठ से कोठे आयो इनखे ख़ैरात ॾींदो हो ऐं हज़रत अबू बकर जे कुटुंब मां पाण हो। जहिड़ा आयशा मथे हिन जे नाले तहमत लॻी तर अबू बकर सिद्दीक़ ख़ैर बंदि करे छॾियो। अबू बकर सिद्दीक़ कहिड़ो इंसान हो? अल्लाह जे नबी चए तो आए को अल्लाह नबी के चए जन्नत जे 8 दरवाजे में दाख़िल थिए। तर अल्लाह जे नबी चए तो मरे माण्हू जन्नत में दाख़िल थींदा हिकिड़े दरवाजे मां पिया अचींदा। को जन्नत जे बाबु सलाह दरवाजे मां, को बाबु सदकात मां, को बाबु ज़कात मां, को बाबु रयान में जा, को बाबू सलाम अहिड़े मिणी दरवाज़े मां। पर अबू बकर खे 8 मिणी दरवाज़े में सॾु कढो। नमाज़ी जे दरवाज़े ते वेंदो त ज़ियाद वारा सॾु कंदा, अबू बकर अचे सदके वारा सॾु कंदा। अहिड़ो इंसान चए थो हिन माण्हू खे आउं ख़ैर कीन ॾींदुसि, ख़ैर बंदि करे छॾियो। अल्लाह जिब्रील खे रवानो कयईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा आयशा जी बारात अञा आवई न आहे, अम्मा आयशा जी अञा पाक दामनी आवई न आहे। अल्लाह तैनू मां त अबू बकर ते नाराज़ थी पियो। अल्लाह जो रसूल गमगीन अगला पोला गुनाह माफ़ बिस्तरे मथे विछाइण ते जिब्रील अमीन अचे, राति जो अचे ॾींहं जो अचे पर 5 ॾींहं ताईं न आयो। मुस्लमान मथे आज़माइश इम्तिहान खड़ा हुआ, मोमिन जी माउ हुई। अॼु पाण चऊं था बिली आउं त ॾुख से घणे लड़ियोसि, मुंहिंजे ॾुख जो अञा छे न आयो। सची तौबा करे गुनाह जी खां बाज़ अचो ऐं दुख त अचे वारो। अल्लाह पाक क़ुरान में सूरह बलद में चए त मूं इंसान खे ॾुख लाइ करे पैदा कयो आहे, दुख तो मथे अची ईंदो। इन वधारे केॾो ॾुख हुई। जरा जरा घड़ीअ में अचे आसमान जो रब तेरहीं ज़बान न न्यारे पियो मुंहिंजो नबी कुछे ऐं जिब्रील खे रवानो करियां। 5 ॾींहं त मोमिन जी माउ माइत्रे वेंदी रही, वही न वई ऐं ख़ैरात बंदि कयईं। अल्लाह फौरन जिब्रील खे रवानो कयईं। कई आयत नाज़िल थई क़ुरान करीम जी सूरह नूर जूं आयतूं नाज़िल थियूं। किन टाणे उन टाणे जिन टाणे अबू बकर चई हाणे ख़ैर तोखे कीअं ॾींदुसि। अल्लाह पाक नाराज़ थी पियो, अल्लाह सख़्त गुस्से में अची वियो। वला या ते ओलिल फज़ल मिनकुम
उज़िल कुर्बा वल मसाकीन ऐं यतीम ऐं हाजत मंदे कना अल्लाह फज़ल करें हाथे नेमतूं के आगे हेडियूं रोज़ियूं ॾिने ऐं उन ग़रीबे मिसकीने जो खैरा दुगला बंदि करा था। अबू बकर जे मुंह मथे आई तो जॾहिं अल्लाह जे रसूल मथे नाज़िल थई अञा आयशा जी पाक दामनी त ज़ाहिर रही थई ऐसी अबू बकर सिद्दीक़ चए त हाणे हिनखे खैरात ॾींदुसि। त अल्लाह वटि मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला जेकी मूं चयो हिन में आंखें मूंखे अमल करण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं रब करीम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम मथे तौर तरीक़े मथे शरीयत जे हर दामन मथे हलण जी पाण खे अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पंहिंजो जेको वीचारा नौजवान या ज़ईफ़ पंहिंजा भाउ ऐं पे बुढड़ा जेको वफ़ात करे विया आहिनि ऐं राति पंहिंजो ही माइत्र भाउ वफ़ात करे वियो अल्लाह ताला इन जे दर्जे खे बुलंद करे अल्लाह इन जे क़बर खे कुशादी करे अल्लाह इन जे मुनकर ऐं नकीर जे सुवाल जवाब मथे मदद फरमाए। अल्लाह पैगम्बर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा पाण खे उम्मती बनाए। अल्लाह पंहिंजे सदक़े खे खैरातें खे पंहिंजे उसरें ज़कातें खे अल्लाह गुझें ज़ाहिरें खे अल्लाह ताला क़बूल फरमाए। अल्लाह आफ़तूं मुसीबतूं पाण मथां दूर करे बुरा हादसा बुरा मौत अल्लाह पाण मथां दूर करे। अल्लाह पाण खे सच्चा पका निमाज़ी बनाए। अल्लाह जैसी जियार जैसी इस्लाम दे मौत ॾे तरह ईमान जी हालत मथे पाण खे मौत ॾे कलमे से पाण दुनिया में जा लाडाणू करियूं आमीन सुम्मा आमीन वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।